वेलकम टू क्लासरूम। भली करे आया, खुश आमदीद। अवां सभिनी जो स्वागत। स्कूलनि में नंढे हूंदे नंढनि वारनि खां अक्सर पुछो वेंदो आहे त बाबा वॾा थी तव्हां छा थींदव या छा थियणु चाहींदव। जेतोणीकि असांजे मुल्क में कंहिंखे का चॉइस कोन्हे, जंहिंखे जेका नौकिरी वीचारे खे हथु लॻे थी, पेट गुज़र लाइ उहो नौकिरी करे थो। पर तंहिं हूंदे बि स्कूलनि में अक्सर पुछियो वेंदो आहे, सुठनि स्कूलनि में, त अबा नंढड़ा तूं जॾहिं पढ़ी ॿाहिरि निकिरंदे तूं छा थियणु चाहींदे, अॻिते स्कूल मां निकिरी जॾहिं कॉलेजनि यूनिवर्सिटियुनि में वेंदे तूं कहिड़ो इल्मु हासिलु करे छा थियणु चाहींदे। त जवाब में के ॿार चवंदा आहिनि त असां साईं वॾा थी इंजीनियर थींदासीं, या असां वॾा थी वॾा ऑफिसर थींदासीं, माना CSS कंदासीं। के चवंदा आहिनि असां साइंसदान थींदासीं, सुठी ॻाल्हि आहे। के चवंदा आहिनि असां डॉक्टर थींदासीं। जेके ॿार डॉक्टर थियण जी ख़्वाहिश ज़ाहिर कंदा आहिनि, इंटेंशन ज़ाहिर कंदा आहिनि, वरी जॾहिं उन्हनि खां अलॻि थलॻि थी पुछिबो आहे त बाबा तव्हां डॉक्टर छो था थियणु चाहियो, तव्हां डॉक्टर थी छा कंदव, माण्हुनि जो इलाजु कंदव, छा कंदव, कीअं कंदव। त 10 मां 10 ई ॿार हिकु जहिड़ो जवाबु ॾींदा आहिनि, असां सां इंसानियत जी ख़िदमत कंदासीं। असां डॉक्टर थी इंसानियत जी ख़िदमत कंदासीं। सुठो जज़्बो आहे। हुन 100% ॿार जेके स्कूलनि मां निकिरी ऐं कॉलेजनि में वञनि था ऐं कॉलेजनि मां रिलेवेंट डिग्रियूं वठी MBBS कनि था ऐं डॉक्टर था थियनि, उनजो मक़सदु खणी कहिड़ो बि हुजे, सर्जन थींदा, छा थींदा, स्पेशलाइज़ कंदा, ऑप्थोमोलॉजिस्ट थींदा, ENT स्पेशलिस्ट थींदा, कैंसर जा डॉक्टर थींदा। पर जॾहिं नंढे हूंदे उन्हनि खां सुवालु पुछियो, असां ख़िदमत कंदासीं, इंसानियत जी ख़िदमत कंदासीं, ॾाढो सुठो जज़्बो। इंसानियत, वॉट इज़ इंसानियत? अक्सर पुछियो वेंदो आहे ऐं बहस मुबाहिसनि में बि, बाबा इंसानियत आख़िर आहे छा? अंग्रेज़ी में चऊं ह्यूमैनिटी। अंग्रेज़ी में चऊं ह्यूमैनिटी, इंसानियत। हैरान थियण जहिड़ी ॻाल्हि कोन्हे, हक़ीक़त आहे। छो जो रुतबनि में सभिनी खां मथां जेको रुतबो आहे सो इंसानियत आहे। इंसानियत खां मथे का शइ कोन्हे। वेंदे जो दुनिया जो को बि मज़हब, को बि अक़ीदो इंसानियत खां मथां कोन्हे। छो जो इंसानियत एक्सट्रीम आहे, समिट आहे, इंतिहा आहे, उन खां मथे कुझु कोन्हे। हिन जो मतिलबु थियो त इंतिहा ते हुअण जे करे इंसानियत सभिनी जे लाइ अफ़ज़ल, उहो हिंदू हुजे, मुस्लमान हुजे, सिख हुजे, ईसाई हुजे, यहूदी हुजे, खणी दुनिया जे कंहिं बि अक़ीदे, कंहिं बि मज़हब सां तालुक़ु रखंदो हुजे, इंसानियत हुन जे लाइ सभु कुझु आहे। ऐं जंहिंजो हुन नंढड़े हूंदे स्कूल में बार बार इन ॻाल्हि जो इज़हार पियो कयो त मां वॾो थी इंसानियत जी ख़िदमत कंदुसि। इंसानियत न हिंदू हूंदी आहे, इंसानियत न मुस्लमान हूंदी आहे, इंसानियत न सिख हूंदी आहे, इंसानियत न ईसाई हूंदी आहे, इंसानियत न यहूदी हूंदी आहे, को दुनिया जो अक़ीदो उन्हनि अक़ीदनि खां मथे आहे। तंहिंजे करे मूं
सफ़ा क्लियर, बिना विदाउट मिन्सिंग वर्ड्स, त दुनिया जो को बि मज़हब, को बि अक़ीदो इंसानियत खां मथे कोन्हे। हर मज़हब, हर अक़ीदे जी इंतिहा इहा आहे त इंसानियत ते अची पहुचे, उते उनजी ख़िदमत करे, उन खां मथे कुझु कोन्हे। उमरकोट में अहिड़ो हिकिड़ो डॉक्टर सगोरो, ॻाल्हि पुराणी थी वई आहे, रहिजी वई मूंखां, पर मुंहिंजे ज़हन में हुई, मुंहिंजो कंहिं न कंहिं इन ॻाल्हि ते ॻाल्हाइबो, इंसानियत जे हवाले सां। ओड़ो ई नंढड़ो हिकिड़ो ॿारु, इंसानियत जी ख़िदमत कंदुमि साईं, ॾाढो सुठो, डॉक्टर थियो, इंसानियत जी ख़िदमत कर। बाबा इंसानियत बज़ाते ख़ुदि हिकिड़ो अक़ीदो आहे। उन अक़ीदे जो अक़ीदो कीअं ॿियो को थी सघे थो? उमरकोट जी अस्पताल में जेको सैनिटरी वर्कर हूंदा आहिनि, असांजो वॉशरूम्स वग़ैरह साफ़ु कंदा आहिनि ऐं असां ते वॾो अहसान कंदा आहिनि। इन ॻाल्हि जो कॾहिं तव्हां तसवुरु कयो आहे? इन ॻाल्हि जे बारे में तव्हां कॾहिं सोचियो आहे त जेकॾहिं हिकु ॾींहं जे लाइ उहे असांजा वॉशरूम्स साफ़ु न कनि, इस्पतालुनि जा, ऑफिसुनि जा, स्कूलनि कॉलेजनि यूनिवर्सिटियुनि जा, एयरपोर्ट्स ऐं बस स्टॉप जी त हालत तव्हां ॾिठी आहे, केॾी बुरी ऐं बुछड़ी हालत आहे, त कहिड़ो हाल थींदो तव्हांजो? असां सभिनी खे उन्हनि जो शुक्रगुज़ार रहणु घुरिजे, बार बार उन्हनि जो शुक्रगुज़ार रहणु घुरिजे त बाबा तव्हांजी वॾी महिरबानी जो असांजा किन कचिरा तव्हां खणो था, असां गंदा जेके माण्हू आहियूं, असांजी गंदगी तव्हां साफ़ु था कयो। तव्हांजो रुतबो तमामु मथां आहे, पर असां उनजे रुतबे खे ॾाढो हेठि सम्झंदा आहियूं। इते इंसानियत तो असां किरूं था। जॾहिं इन क़िस्म जो असां ते अहसान करण वारो जेके माण्हू कमु कनि था ऐं असां ते अहसान कनि था, त असां हुननि जे अहसान खे न फ़क़ति उनखे दरगुज़र था करे छॾियूं, उनखे विसारे था छॾियूं, उनखे पसे पुश था विझी छॾियूं, पर उनखे घटि नज़र सां बि था ॾिसूं। उमरकोट जी अस्पताल में हिकिड़ो सैनिटरी वर्कर सफ़ाई कंदे कंहिं गटर जी गैसिस चढ़ियसि, छा थियसि, बेहोश थी, उहो गैसिस हूंदा आहिनि तमामु पॉइज़नस क़िस्म जा हूंदा आहिनि। इस्पताल खणी आयुसि, डॉक्टर साहब खे अवल त एतिराज़ त बाबा हे त ग़लीज़ आहे, मां ॾाढो साफ़ु रोज़े सां नेक पाक, मां हिनखे हथु न लाहींदुसि, हिनखे वेंझारे साफ़ु करे धुआरे पोइ खणी अचोसि। अरे बाबा मरे थो पियो, हुनजो साह थो निकिरे, डॉक्टर सगोरा। न साईं, मां नेक आहियां, मां ॾाढो पाक आहियां, मां पाक ऐं नेक आहियां, मां हिनखे हथु न लाहींदुसि, मुंहिंजी नेकीअ में गड़बड़ थी वेंदी। बाबा नेकीअ जी तुंहिंजी परोड़ केरु कंदो? एवेल्यूट तुंहिंजी नेकीअ खे केरु कंदो? उहो त ख़ालिक ऐं मालिक कंदो न। ऐं ख़ालिक ऐं मालिक उनजो स्टैंडर्ड रखी छॾियो आहे इंसानियत। तूं इंसानियत जे दर्जे तूं किरी पए हेठि, छो जो इंसानियत जी तक़ाज़ा हुई त तूं सभु कुझु विसारे, त तूं केॾो नेक आहीं, पाक आहीं, रोज़े सां आहीं, तूं हिकदमि उन माण्हू जो इलाजु करें हा। इहा हुई इंसानियत जी उहा जेका अज़मत आहे, इंतिहा जेका आहे, उन ताईं पहुचण जो हिकिड़ो रस्तो हो तोखे उहो रस्तो मिलियो डॉक्टर, यू लॉस्ट इट, तो विञाए छॾियो, तो पाण खे इंसानियत जे उन तबिके ते पहुचण खां अॻु किराए छॾियो, तमामु हेठि सतह ते। जेके माण्हू तव्हांजी ख़िदमत कनि, तव्हांजी गंदगी खणनि, इमेजिन त कयो, गंदगी तव्हां कयो, खणनि ॿिया के, केॾो अहसान था कनि असां ते। न साईं, मां नेक पाक, मां कीअं हथु लाहियां? छो साईं, कहिड़ी पाकाई आहे तो, कहिड़ी उहा पाकाई आहे जेका इंसानियत खां मथे आहे? सुवाल इहो थो पैदा थिए, सुवाल इहो थो पैदा थिए त आख़िर उहा सफ़ाई ऐं पाकाई कहिड़ी आहे जेका इंसानियत जे इंतिहाउनि खां अॻिते थी निकिरी वञे? कहिड़ी आहे? हुन जेके मालिक ऐं ख़ालिक आहे, उन जूं लिमिटेशन्स ठहियल आहिनि, हदबंदियूं उन जूं ठहियल आहिनि, इंतिहाऊं रखियल आहिनि। इंसानियत जो इंतिहा रखी आहे इंसाननि जी कमु अचो।
तव्हां वटि जेकॾहिं को ज़ख़्मी अचे, को बीमार अचे, को ॾुतरियल अचे, तव्हां हिनखे इहो न पुछे त तोखे ॿुधा इलाज मां इहो कंदो, अवल तूं ॿुधाए हिंदू त न आहे? छो जो मां नेक पाक साफ़ आहियां ॾाढो। अदा तूं क्रिश्चन त न आहे? क्रिश्चन आहे त निकुर हितो, मां तोखे हथु न लाहींदुसि, छो जो मां ॾाढो नेक पाक साफ़ रोज़े सां आहियां। अदा तूं सिख त न आहे? निकुर हितो। इंसानियत जी उहा तज़लील था कयो तव्हां। इहा इंसानियत न आहे, हरगिज़ न आहे। इन खां अॻिते छा ॻाल्हाइजे? उन डॉक्टर जे ख़िलाफ़ु FIR कटी वई आहे। 1 मिंट आहे, ॻाल्हियूं ईअं खुलनि थियूं त पोइ ईअं हली थियूं वञनि। 1 मिंट आहे। उनजे ख़िलाफ़ु FIR कटी आहे ऐं FIR कटिजण खां अॻु तमामु अहम उहिदे ते पुलिस ऑफिसर हिकिड़े मूंसां ॻाल्हायो, इन ते पुछियो त इन तरफ़ तव्हां इन ते इहा ख़बर तव्हां ॿुधी ऐं पढ़ी? मां चयो मां पढ़ी ॿुधी, तव्हां वॾे उहिदे ते आहियो तव्हां पुलिस जे। इन माण्हूअ ते नेग्लिजेंस जो न, त हुन पंहिंजे फ़र्ज़ अदायगीअ में कोताही कई, तंहिंजे करे उहो माण्हू मरी वियो। नो सर, हिन माण्हू ते बाक़ाइदे 302 मर्डर जो केस थियणु घुरिजे। त हिन माण्हूअ 302 ॼाणी वाणी डॉक्टर हो, हुनखे ख़बर हुई त हू तमामु प्रिकेरियस कंडीशन में आहे, मरी वेंदो, हुनखे मारियो पंहिंजी पाकाई ऐं सफ़ाई जे करे। कहिड़ी पाकाई सफ़ाई? इंसानियत तां तूं किरी पए, गंदो थी वञे, तूं नालीअ जो कीड़ो थी वञे डॉक्टर। छो जो उहो हिंदू हो तंहिंजे करे तूं हुनखे हथु न लाहींदे? इंसानियत जो मज़हब हूंदो आहे छा को? जेकॾहिं हुजे त महिरबानी करे ॿुधाइजो मूंखे बि। मां फ़क़ीर जे इल्म में को इज़ाफ़ो कयो? मां फ़क़ीर आहियां, हितां हुतां पियो ॻोल्हींदो आहियां, चूंडींदो आहियां, पंहिंजी कशकोल में विझंदो वेंदो आहियां, किथां सिखां 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 सिखां। असां त इहो ई सिखियो ऐं उनजी पक बि कई। इंसानियत जी इंतिहा आहे, उन खां मथे को न अक़ीदो आहे, न को मज़हब आहे, ऐं इंसानियत जो को मज़हब कोन्हे। तव्हांखे ख़िदमत करणी आहे, इंसानियत जी ख़िदमत न कंदव किरंदव हेठि। डॉक्टर किरियो, हाणे मूंखे ख़बर कोन्हे त हुन पुलिस ऑफिसर उन ते मर्डर जो केस करायो या नेग्लिजेंस, पंहिंजी फ़र्ज़ अदायगीअ में कोताही। नो नो, इट इज़ नॉट कोताही, नॉट एट ऑल, नॉट एट ऑल। इट इज़ क्लियर 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 110% क्लियर मर्डर। सज़ाए मौत इन माण्हू खे मिलणु घुरिजे। रिसेस था वठूं, इशारो कयईं 10 मिंट। उहो डॉक्टर साहिबु जेको इंसानियत जे बुलंदियुनि खे छुअण त परे जी ॻाल्हि आहे, उहो त किरी पियो। रिसेस था फ़क़ीर जी वापसी। तब्दीली जूं ॻाल्हियूं थींदियूं ॾाढियूं, शौक़ु थी पियो माण्हुनि खे। तब्दीली तब्दीली, अड़े बाबा, का त हिकिड़ी दुनिया जी शइ ॿुधायो जंहिंमें का तब्दीली न ईंदी हुजे। का बि हिकिड़ी शइ। पाणी भरे जेको तव्हां गिलास में राति रखियो न, सुबुह जो जॾहिं तव्हां उहो पियो था त राति वारे पाणीअ जी केमिकल एग्ज़ामिनेशन करायो ऐं सुबुह जो जेके शाम जो तव्हां उहो पाणी पियो था गिलास, उनजी केमिकल एग्ज़ामिनेशन करायो। ॿिन्ही में फ़र्क़ु हूंदो, ॿिन्ही में फ़र्क़ु हूंदो। खाधो बचाए तव्हां भले रेफ्रिजरेटरनि में रखो था, अॻे ग़रीब ग़ुरबनि खे ॾेई छॾिबो हो, हाणे रुॻो असां पेट पंहिंजो बि भरियूं था, उन खां पोइ जेका शइ बची थी पए उन रेफ्रिजरेटर जो पेट था भरियूं। त उहो जेको पेट रेफ्रिजरेटर जो भरण लाइ असां रखूं था, उन खाधे जी रखण वक़्तु तव्हां केमिकल एग्ज़ामिनेशन करायो ऐं वरी 6 कलाकनि खां पोइ ॿीहर कढी उनखे गरम करे जॾहिं तव्हां खाइण था चाहियो तॾहिं वरी उनजी केमिकल एग्ज़ामिनेशन करायो। उन में तब्दीली हूंदी, उन में फ़र्क़ु हूंदो। छो साईं, दुनिया में का अहिड़ी शइ कोन्हे। अॼु जेको नंढड़ो ॿारड़ो ॼाओ आहे, 7-8 पाउंड हुनजो वज़न आहे, 3 महीननि खां पोइ उहो
6-7 पाउंडनि मां वधी 10-15 पाउंडनि जो थी वेंदो, कदु हुनजो थोरो वधंदो, ॿार दुनिया ॾिसंदो, पीउ माउ खे सुञाणींदो, आवाज़ सुञाणींदो, अखियूं खोले तव्हांखे ॾिसंदो। इट्स अ चेंज। का शइ कोन थी बीहे, हर शइ में तब्दीली अचे थी पई। स्टेटिस्टिकल जमूद नाले जी का शइ कोन्हे कुदरत जे निज़ाम में। कुदरत जो निज़ाम आहे मुतहरिक आहे, हलंदो रहंदो हलंदो रहंदो हलंदो रहंदो। तव्हां 100 खणी चओ न कुझु कोन्हे, ही फाइनल आहे, नथिंग इज़ फाइनल, नथिंग इज़ फाइनल। अखियुनि सां ॾिठल ॿुधल ॻाल्हि कोन्हे। पाकिस्तान ठहण खां अॻु वारा रमज़ान मूंखे यादि आहिनि। उनखां पोइ अॼु ताईं 70 साल पाकिस्तान जा प्लस कयोसि, 10-15 साल पहिरियों वारा विझोसि, उहो ख़्वाब था महसूसु थियनि। सादगी, न गोड़ न घमसान, न शोबाज़ी, त असां रोज़ो था रखूं, दुनिया खे था ॾेखारियूं। दुनिया खे कीअं ख़बर पए त मूं रोज़ो रखियो आहे, मुंहिंजो ॿार रोज़ो रखियो आहे, हुनजी वॾी हिकिड़ी महफ़िल कंदासीं, रोज़ा कुशाई कराईंदासीं हिनजी। शो ऑफ, तब्दीली, दिस इज़ अ चेंज इन सोसाइटी। सुठी आहे बुरी आहे हुनजी पोइ उनजो तालुक जुदा आहे, उहो मौज़ू हिकिड़ो ॿियो आहे त तब्दीली सुठी आहे या बुरी आहे। तब्दीली आहे, बाक़ाइदे अचे थी, डेफिनेटली अचे थी। वेंदे जो इकनॉमिक्स, उनजा जेके बुनियादी असूल, त जॾहिं कंहिं शइ जी घुर्ज हूंदी आहे तॾहिं उहा शइ ठहंदी आहे, ऐं घुर्ज वधी वेंदी आहे त ठहियल शइ जी क़ीमत वधी वेंदी आहे। इहो इकनॉमिक्स में जॾहिं मूं MA पे कई तॾहिं मूं इहे पाण पढ़िया, पर हींअर हैरत थी मूंखे, हैरत थिए थी ऐं लॻे थी जॾहिं इन्हनि बुनियादी असूलनि में तब्दीलियूं अची वयूं। शइ क्रिएट करे डिमांड था क्रिएट कनि, यानी की तव्हां का शइ अहिड़ी ठाही आहे, हाणे ठाही त आहे तॾहिं, हाणे इन जे लाइ डिमांड क्रिएट कई वञे। जीअं तव्हांखे मूं एग्ज़ाम्पल ॾिना त बनस्पति गिहु कंहिं ज़माने में कूड़ो गिहु ठहियो हो, त हाणे उनजी डिमांड कीअं क्रिएट कई वञे, त उनजी बाक़ाइदे डिमांड क्रिएट कई वई। माण्हुनि खे ड्रेजारियो वियो त ख़ालिस शइ न खाओ, ख़ालिस गिहु खाईंदव, मखणु खाईंदव, तव्हांखे तरह तरह जूं बीमारियूं लॻी वेंदियूं। तंहिंजे करे नकुली बनस्पति गिहु खाओ, कूड़ो गिहु खाओ, कूड़ खाओ, छो जो यादि रखो त जेका शइ असां खाऊं था उहा असांजे अंदरि असांखे वधाए थी। उहो असांजे ज़हन खे, जिस्म खे, दिलि खे, दिमाग़ खे, गुर्दनि खे, हर शइ खे कंहिं न कंहिं नमूने में अफेक्ट थी करे, कंहिं न कंहिं नमूने उन सां रिएक्ट थी करे उन्हनि शयुनि सां, जेका शइ तव्हां खाईंदव। त साईं बनस्पति माना कूड़ो गिहु, जेका क़ौम कूड़े गिह ते पलिजी 70 साल गुज़ारिया हुजनि, उन वटि रुॻो कूड़ ॻाल्हाइण खां सवाइ छा हूंदो। एॾी शोबाज़ी रमज़ान में जो हिकिड़ो ज़नानो चैनल आहे, उन ते औरतूं घणो करे बुरचाणियूं ॻोल्ही पचाईंदियूं आहिनि, ऐं उहे हिकिड़ियूं पचाइनि, हिकिड़ियूं वरी हिकिड़ियूं नख़रा करण लाइ बीठियूं हुजनि, अदाऊं ॾेखारनि, पचाइनि कुझु कोन्हे, खिलनि खिचकाट कनि। हीउ कहिड़ो कमु तव्हांजो। हुन चओ था असां औरतुनि जी इज़त कोन्हे। बाबा इज़त हूंदी पर तूं खिचकाट करण लाइ त छो बीठी आहीं। पचाए त उहा ॿी माई थी न, सभु कुझु करे थी, तूं हिकिड़ियूं अदाऊं थी ॾेखारे, खिचकाट थी तूं वठी करे। ऐं उन्हनि बाक़ाइदे हिकिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु करणु शुरू कयो आहे, ऐं उहो इस्तेमालु थिए थो, ऐं उन्हनि जे करे जेके लफ़्ज़ उहे ॿुधनि था माण्हू उनखे एडॉप्ट था कनि। जीअं असां ख़ुदा 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 जा नाला खणंदासीं, ख़ुदा जा क़स्म खणंदासीं। पाकिस्तानी क़ौमी तराने जी आख़िरी लाइन आहे, साया आहे ख़ुदा ज़ुल जलाल, या अलामा इक़बाल जो आहे, ख़ुदा बंदे से ख़ुदि पूछे बता तेरी रज़ा क्या है। असां त ख़ुदा ख़ुदा ॿुधंदा आयासीं। निकिता जो अची चुचा मुला, उन्हनि चयो त न ख़ुदा बंदि कयो, ख़ुदा नाले का बि शइ कोन्हे, अलाह अथव। अरे बाबा हेॾा जो असां कसम खयां, अची ख़तमु उहे कसम, आज़ादु थी वियो तव्हां कसमनि तो जेके ख़ुदा जा कसम कया तव्हां। हाणे तव्हां अलाह जो ॿेर कसम खणो, तव्हांजी मर्ज़ी आहे। कीअं भॼी वियो अलाह साईं, हिन टेलीविज़न जे थ्रू अलाह साईं आयो, ख़ुदा भॼी वियो, भॼाए कढियो हिन चुचनि मुलनि। तब्दीली, चेंज, तव्हांजे अक़ीदनि में चेंज था आणे छॾनि।
असांजा वॾा बेवकूफ़ हुया, असांजा ॾाॾा, असांजा पड़ ॾाॾा, उहे बेवकूफ़ आहे, उन्हनि खे इस्लाम जी का ख़बर कोन हुई। हिन दौर में रेशमी कपिड़ा पाए, वॻा पाए, नमूना करे, ॻाढ़ियूं सायूं पगड़ियूं पाए असांखे अची नए सिरे इस्लाम था ॿुधाइनि पिया। सो उन्हनि इन औरतुनि वारे चैनल ते उन्हनि बाक़ाइदे रमज़ान शरीफ़ जो नालो रखियो आहे लज़तों का महीना। हे माना नफ़्स कुशी या नफ़्स खे नीचे निवाइण जे लाइ, नफ़्स जे बेलगाम घोड़े खे कंट्रोल करण जे लाइ महीनो न आहे। त नफ़्स जेको इंसान खे बर्बाद थो करे, तबाह थो करे, उनजे हर शिकस्त जो सबबु थो थिए, हुनजे हेठि किरी पवण जो सबबु थो थिए, उनजो महीनो कोन्हे। उन नफ़्स खे दॿाइण जो उनखे एॾा माल था खाराइनि इफ़्तार में, एॾा माल था खाराइनि ऐं सहरीअ में। उनजो नालो उन्हनि माइनि जे चैनल ते रखियो अथऊं लज़तों से भरपूर महीना। हाणे रमज़ान शरीफ़ जंहिंमें तव्हांखे बाक़ाइदे बुख जो तसवुरु करिणो आहे त बुख कहिड़ी शइ आहे। दुनिया जी केतिरी आबादी आहे जिन खे हिकु वेलो मानी कोन थी मिले। मां जंहिं घर में रहां थो उनजे पासे में जेकी झुगियूं आहिनि उन्हनि घणनि माण्हुनि खे अॼु मानी मिली न मिली, उन्हनि जे अहसासु करण जे लाइ। या छुड़वा घोड़ो जेको नफ़्स जो आहे, जेको कंट्रोल नथो थिए, उनखे जीअं मूं अर्ज़ु कयो न, जेकी तव्हां खाईंदव उहो तव्हांजे नफ़्स खे अञा उथारींदो। त इहे जेके माल तव्हां इफ़्तार ते खाओ था न, तरह तरह जा जेके तव्हांखे हज़म नथा थियनि, पोइ वरी साईं लकड़ हज़म, पथर हज़म जी चूरनूं था खाओ, टेबलेट्स तव्हां खाओ त इहो हज़म थिए, त वरी सुबुह जो जंहिं महिल सहरीअ ते वरी जंहिं महिल रोज़ो रखूं त वरी वॾा उफराटा बेदा ऐं साईं खीरणियूं अलाए छा, उहो विझी खाऊं, वरी रोज़ो रखूं। ऐं विच में वरी टपो ॾींदो आहे फार्मास्यूटिकल कंपनीज़। छा था चवनि? चवनि था त असां अहिड़ियूं टेबलेट्स तव्हांजे लाइ खायूं आहिनि, रोज़ो रखो, सुबुह जो हिकिड़ी टेबलेट खाई छॾियो, शाम ताईं मजाल आहे तव्हांखे ख़बर पए तव्हां रोज़ो रखियो आहे। तब्दीली, चेंज, दिस इज़ चेंज, गुड आर बैड, उहा पोइ जी ॻाल्हि आहे। दिस इज़ चेंज। हे उहो रमज़ान आहे ई कोन जेको असां ॾिठो नंढे हूंदे। ख़ारक सां रोज़ो रखनि, ख़ारक सां रोज़ो खोलनि, सादगी, कोई धूल तमामु कोन्हे, खाधनि पताइण जूं तरकीबूं कोन्हे। त 30 जेके रोज़ा अचनि था पिया, उन्हनि में 300 क़िस्म जा कहिड़ा मुख़्तलिफ़ खाधा तव्हां हिन महीने में पचाए सघो था? नो। हिकिड़े हंधि छो त शोबाज़ी वधी वई आहे न, ॾेखाव वधी वियो आहे, एक्ज़िबिशनिज़म वधी वियो आहे, तमामु घणो वधी वियो आहे ॾेखाव। ॾिसो मां केॾो पाक साफ़ आहियां, ॾिसो मां कहिड़ा नेकी जा कम थो कयां पियो, मां 500 बेवाउनि खे मानी थो खारायां पियो, 5000 यतीमनि खे पढ़ायां थो पियो, ॾिसो त अची मूंखे मां कहिड़ा कहिड़ा कम थो कयां पियो। शोबाज़ी, टरड़ाइप। हिकिड़ो तवंगुर हुजे, कहाणी आहे, कहाणी हिन दौर जी सची पची। हाणे ॻाल्हि इहा त जंहिं लिखी आहे उन खां या त तस्दीक कजे या उन जी ॻाल्हि जे ॻुझ ताईं पहुचण जी कोशिशि कजे। तवंगुर सही दुनिया खे ॾेखारण जे लाइ पाण पंहिंजे दस्ते मुबारक सां हूंदो, MNA MPA वज़ीर आला या इन क़िस्म जी का शइ हूंदो, या उन्हनि जो मुशीर हूंदो, मुशीर बि वॾी शइ अथव, या सीनेटर सॻोरो हूंदो को, वॾी शइ साईं। उहो साईं पंहिंजे महल चओसि, बंगलो चओसि, ओताक चओसि, जेकी चओसि, ग़रीब गुरबनि जो बाबा 1 मिंट वञी बचो आहे, 1 मिंट बचो आहे रिसेस में, हा 1 मिंट बचो आहे रिसेस में। सो साईं पंहिंजे हुनजे साम्हूं ग़रीब गुरबनि जी ईअं ख़ल्क़ पई हुजे साम्हूं, पंहिंजनि हथनि सां साईं वॻा पियो विराहे, साईं मिठाइनि जा दॿा पियो विराहे,
त हिकिड़ा वठी वञनि, वरी उन जी जाइ ते ॿिया अचनि, वरी हिननि खे ॾे, वरी उन्हनि खे ॾे, वरी उन्हनि खे ॾे। हिकिड़ो नंढिड़ो ॿारु 5-6 सालनि जो इलाही देरि खां वेठो ॾिसे त ओचितो हिन तवंगर जी नज़र ॿार ते पई, अड़े बाबा अचो अचो तोखे ॾियां। ॿार ॾे जवाबु न ॾिनसि, चई अचु न तोखे मां हे ॾियां, हे वॻो बि वठु, मिठाई बि वठु। ॿार ॾे चयुसि पंहिंजा हथ त तूं पहिरियों साफ़ु कर, तुंहिंजा हथ ॾाढा गलीज़ आहिनि, गंद लॻल आहे तुंहिंजे हथनि ते, हिन तुंहिंजे गंदनि हथनि सां मां छा वठां? त उहो ॾाढो हैरान थियो, पंहिंजा हथ ॾिठईं, चई अड़े अंधो आहे छा छोरा, हे मुंहिंजा हथ ॾिस साफ़ु सुथरा आहिनि। चई न न तोखे नज़र ई कोन था अचनि न, तुंहिंजा हथ ॾाढा गलीज़ आहिनि, गंदनि तुंहिंजे हथनि ते, गंद आहे सॼी दुनिया जो, ग़लाज़त आहे तुंहिंजे हथनि ते। त वांगुरु ॾाढो हैरान थियो, चई अड़े बाबा छोरे खे कढो, हे पागल आहे, अलाए छा आहे, चए थो मुंहिंजा हथ ख़राबु आहिनि, अचो ॾिसो बाबा मुंहिंजा हथ ठीकु आहिनि छा आहिनि? माण्हू अची ॾिठोसि, कयोसि हे होसि, न साईं, जेके मुशीर वुशीर हूंदा आहिनि, जेके मुशीर आला ऐं नंढा मुशीर, वॾा मुशीर, नंढा सलाहकार, वॾा सलाहकार, उन अची साहब जा हथ ॾिठा, तवंगर साहब जा, चई न साईं न, छोरो पागल जो पुटु भरिसां अलाए केरु आहे, इहो कूड़ थो ॻाल्हाए, तव्हांजा हथ एॾा साफ़, एॾा नेक वफ़्त, कुझु कोन्हे साईं, हिन में त बाक़ाइदे आरसी आहे, हिन में शिकिल माण्हू ॾिसी सघे थो, अहिड़ा साफ़ हथ असां कॾहिं कोन ॾिठा, साईं तुंहिंजा छोरो पागल आहे। त हिकदमि छोकिरे ॾे मुंहुं करे ॾिठी, अड़े ॿुध ई छोरा, छोकिरो हुयो ई कोन। उहो नंढिड़ो ॿारड़ो जंहिं तवंगर खे ॿुधाए थो, तूं मेरनि हथनि सां, गलीज़ हथनि सां, गंदगीअ वारे हथनि सां तूं कहिड़ी अलाह जे राह में ख़ैरात थो ॾिए, कहिड़ो अहसान थो करे तूं माण्हुनि ते। ॿारु हुयो ई कोन। ॿारु केरु हो? केरु हो बाबा? रिसेस था वठूं, सोचो। रिसेस्ता फ़क़ीर जी वापसी, इन दौरान हिकिड़ो सुवालु कंहिं पुछो त ग़ैर मुस्लिम जी इमदाद मदद वाहिर कजे, उनखे ज़कात ॾिजे या ॾिजे न ॾिजे, छा कजे, इन बारे में कुझु असांखे ॿुधायो। हाणे ॻाल्हि छा आहे त अर्ज़ु कयो अथमि, बार बार कयो अथमि, पर के सुवाल वाक़ई सचमुच अहिड़ा था अचनि जिन जो दाइरो मज़हब सां वञी लॻे थो, पर हिन सूफ़ियुनि जे प्रोग्राम में तव्हां खणी था अचो, पर हुन जवाबु ॾियणो थो पए। हाणे जवाबु ॿुधण खां अॻु हथ अदब जा ॿधी, तव्हांखे ऐं सभिनी खे, बाबा तव्हांजो जेको बि अक़ीदो आहे, अव्हां जो जेको बि अक़ीदो आहे, उन अक़ीदे मुताबिक़ जेकी तव्हांखे ॿुधायो वियो आहे उन ते अमल कयो। मां इहा ॻाल्हि वरी दोहरायां, तव्हांजो जंहिं बि अक़ीदे सां तालुक़ु आहे, उन अक़ीदे मुताबिक़ इन सुवाल जे जवाब में जेकी कुझु तव्हांखे ॿुधायो वियो आहे त छा असां पंहिंजे अक़ीदे खां ॿिए अक़ीदे में यकीन रखण वारे जी मदद कयूं, जेकॾहिं उहो मुश्किल में आहे त उन जी का इमदाद असां कयूं, पर घोर हुन जी लहूं, बुख थो मरे हुनखे मानी ॾियूं, उञायल आहे हुनखे पाणी ॾियूं, त पंहिंजे अक़ीदे मुताबिक़ जेकी तव्हांखे ॿुधायो वियो आहे, महिरबानी करे उन ते तव्हां अमल कयो। हे आहे सूफ़ियुनि जो प्रोग्राम। असां हिते सूफ़ी मत, प्योर सूफ़ीटनि जे हवाले सां उन जो जवाबु ॾींदासीं इन सुवाल जो त बाबा दुनिया में का बि शइ खां अलावा, हाणे इंसाननि ते था अचूं, बनी बशर सॼो, निबातात खे बि छॾे था ॾियूं, जबल टकर, पाणी दरिया गुल ॿूटा, उन्हनि खे बि छॾे था ॾियूं,
हर शइ, इंसान हुजे, जानवर हुजे, निबातात हुजनि, जबल टकर जेकी बि हुजनि, हिकु रब, हिकिड़ो ख़ालिक, हिकिड़ो मालिक, उन खां सवाइ ॿियो को पैदा न आहे ई कोन पैदा करण वारो। सभु कुझु उन हिक जो आहे, एवरीथिंग। जेकॾहिं उहो गुलु ॾिए थो त उन सां गॾु कंडा बि ॾिए थो। तव्हांखे गुलु वणे थो, कंडो नथो वणे, तव्हांजी मर्ज़ी आहे, पर पैदा उहो हिकिड़ो थो करे। सो सूफ़ियुनि खां जॾहिं तव्हां इहो सुवालु पुछंदव त सूफ़ी इहा शइ कोन ॾिसंदो त जेको हे माण्हू बुख मरे थो पियो, इन जो अक़ीदो कहिड़ो आहे, हे हिंदू आहे, सिख आहे, ईसाई आहे, मां इन खे मानी खारायां न खारायां, छो जो इफ़्तार जी मानी आहे, मां इन हिंदूअ खे ॾियां या न ॾियां, सिख खे ॾियां न ॾियां, बुख थो मरे पियो। असां सूफ़ी चवंदासीं पाण खाइण खां अवल हुनखे खाराए। इहो सूफ़ी अक़ीदो आहे। सूफ़ी चवंदो रब जी पैदा कयल उहा ई मख़लूक आहे जंहिं तोखे पैदा कयो आहे त हिन खे पैदा कयो आहे। इन रिज़्क़ ते जेतिरो तुंहिंजो हक़ु आहे तेतिरो हिन जो हक़ु आहे। इहे तबिका, इहे विछोटा हुन न ठाहिया आहिनि, इंसाननि ठाहिया आहिनि, हिन दुनिया में ठहियल आहिनि। हुन जेके ठाहिया आहिनि त उन जूं पोइ सम्झाणियूं बि असांखे ॾिनियूं अथई। रंग नस्ल माण्हुनि जा मुख़्तलिफ़, ज़बानूं माण्हुनि जूं मुख़्तलिफ़, कद बुत में हिक ॿिए खां मुख़्तलिफ़, के अछा, के कारा, के पीला, के सांवरा, सॼी दुनिया भरी पई आहे। उन चयो अथई त इन करे जो तव्हां हिक ॿिए खे सुञाणे सघो। किवलियूं मुख़्तलिफ़ हूंदियूं आहिनि, असां सुञाणे न सघंदा आहियूं, पर किवलियूं हिक ॿिए खे सुञाणींदियूं आहिनि। जीअं चीननि खे को सुञाणे कोन सघंदो आहे। हाणे इनशा ताला तव्हां वटि चीना अचण वारा आहिनि, चाइना टाउन बि तव्हां वटि ठहंदा, उन में तव्हांखे कुझु अरसो लॻंदो चीननि खे सुञाणण लाइ, छो जो 2 चीना बीठा हूंदा 2 हिक जहिड़ा, 4 बीठा हूंदा 4 हिक जहिड़ा। त उन हिकु ख़ालिक, उन मालिक जेके सभु कुझु जे हुन ठाहियो आहे, की मां इहे जेके रंग नस्ल आहिनि इहे इन करे सुञाणे सघो, डिस्टिंग्विश करे सघो। पर हिते डिस्टिंग्विश करिणो कोन्हे त हिकिड़ो माण्हू जेको बुख थो मरे पियो, पोइ मां भड़े नेक हुजां, मां से वॾो रोज़ो रखियो हुजे, त मां रोज़े जी वाणी हिकिड़े हिंदूअ खे कीअं खारायां, हिकिड़े सिख खे कीअं खारायां। इहा सूफ़ियुनि खां पुछंदो त सूफ़ियुनि जो जवाबु सिंपल, त सभु इंसान उन हिकु ख़ालिक, हिकिड़े मालिक जा ठहियल आहिनि। उन खां पोइ बाक़ी इज़ाफ़ी शयूं असां जूं ठहियल आहिनि पंहिंजूं। तंहिंजे करे रब जे कानून सां कॾहिं बि टकराव में न अचो। सॼी दुनिया सां तव्हां विड़ी सघो था, उन ख़ालिक ऐं मालिक सां विड़ी नथा सघो। उनजो नतीजो पहिरियों ई लिखियलु आहे, दुनिया में ख़ुआरी, 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 ख़ुआरी। छो जो रब सां विढ़ण जो त सुवाल त परे जी ॻाल्हि आहे, तव्हां सोचे बि नथा सघो। उन हिकु माण्हू, हिकु ख़ालिक जो पैदा कयल उहो माण्हू आहे। मुंहिंजी मानी उन ते हुनजो बि हक़ु आहे। ऐं मूंखे इहो उन खां पुछणो कोन्हे त तूं हिंदू आहीं, इहो डॉक्टर जी मूं ॻाल्हि कई। इलाज लाइ मरीज़ तव्हां वटि आयो आहे, तव्हांखे इहो पुछणो कोन्हे डॉक्टर सगुरा त तूं हिंदू आहीं या मुस्लमान आहीं, सिख आहे या ईसाई आहे। माण्हू हिकिड़ो तो वटि आयो आहे, उनजो इलाजु कर, उनजो इलाजु कर। छो से असां फ़क़ीरनि जो, सूफ़ियुनि जो जवाबु तव्हां ॿुधो। बाक़ी तव्हांखे जंहिंजो अक़ीदो जेको बि आहे, उन अक़ीदे मुताबिक़ उन ते तव्हां अमल कयो। छो जो असां फ़क़ीरनि खे, असां सूफ़ियुनि खे तव्हांजे अक़ीदे सां कंहिंसां बि कंहिं क़िस्म जी छेड़छाड़ करणी कोन्हे, न उन जे बारे में असांखे ॻाल्हाइण जो हुकुम आहे। असां हिते गूंगा आहियूं सफ़ा। तव्हांजे अक़ीदनि जे बारे में असांखे अदब आहे, एतिराम आहे, उन जे बारे में असांखे कुझु ॻाल्हाइणो कोन्हे। बाक़ी सूफ़ियुनि खां तव्हां पुछंदव, सूफ़ी इहो ई चवंदो त पाण खे बुख में रख ऐं उन बुख आयल खे मानी खाराए, ऐं उन खां इहो न पुछ त तूं हिंदू आहीं या सिख आहीं। सूफ़ी साईं ॿियो हिकिड़ो सुवालु आहे, 5 मिंट रहियल आहिनि, अलाए 2 मिंट रहियल आहिनि, ॿुधाईंदो केतिरा मिंट रहियल आहिनि, 2 मिंट, 4 मिंट, 3 मिंट, 4 मिंट वठंदासीं। इजाज़त मिली आहे प्रोड्यूसर जी असांखे, 3 जे बदिरां 4 मिंट था वठूं। सुवालु आहे, सुठो सुवालु हो, सम्झण वारो हो, इन करे मूं चयो त 1 मिंट असांखे इज़ाफ़ी ॾे। पीरनि दरवेशनि ओलियाउनि जे दरगाहुनि ऐं मक़बरनि ते
वञणु घुरिजे या न वञणु घुरिजे? सुवाल वरी ॿुधो। नौजवान पुछे थो त पीरनि, दरवेशनि, ओलियावनि जे दरगाहुनि ते ऐं मक़बरनि ते वञणु घुरिजे या न वञणु घुरिजे? छो जो इहो मज़हब सां तालुक़ु रखण वारो सुवाल कोन्हे। छो जो मज़हब इन ॻाल्हि जी हिमायत नथो करे, को बि मज़हब, त पीरनि ऐं साईं दरवेशनि, ओलियावनि, पंडितनि, इन्हनि जे समाधियुनि ते ऐं इन्हनि ते तव्हां वञो ई कयो। हाणे असां सूफ़ी मत जे हवाले सां जवाबु ॾियूं। सूफ़ी मत छा थो चए असांखे हिन जे बारे में? हे केरु आहे जेको वेठो आहे हिते? हे अमर जलील आहे। पक्का तव्हांखे? पक्का तव्हांखे हे अमर जलील आहे? मूंखे त पक कोन्हे, कतई पक कोन्हे मूंखे त हे जेको हिते वेठो आहे ऐं तव्हां सां ॻाल्हाए थो पियो, इहो अमर जलील आहे। मूंखे पक कोन्हे, कतई पक कोन्हे। इन करे जो हे त का शइ कोन्हे न बाबा। हे जीअं स्टूडियो आहे, स्टूडियो में मां वेठो आहियां ऐं स्टूडियो में तव्हां सां ॻाल्हायां थो पियो। मां स्टूडियो त न आहियां न पाण, मां बज़ाते ख़ुदि हे सॼो स्टूडियो न आहियां जंहिंमें एयर कंडीशन लॻा पिया आहिनि, जंहिंमें लाइटूं आहिनि, जंहिंमें कैमराऊं आहिनि, त मुंहिंजो प्रोड्यूसर वेठो आहे, मशीनूं रखियूं आहिनि। मां उहो त न आहियां, मां हिते वेठो आहियां। हे जिस्म आहे, साॻी तरह हे जिस्म आहे। इन जिस्म में को आहे, इन जिस्म में को आहे जंहिंजी सुञाणप कंहिं न कंहिं नाले सां आहे। उहो अब्दुल कुदूस बि आहे, अब्दुल शकूर बि, उनखे चओ, उनखे अमर जलील बि खणी चओ, उनखे जेको बि नालो वणेव तव्हां ॾेई छॾियो। हो त इन में रहे थो, अंदरि रहे, हुनजी बॉडी जेका आहे उनजो घरु आहे, उनजो अबोड आहे, उनजी झुगी आहे, उनजो फ्लैट आहे। तव्हां उनखे ठीकु ठाकु फ्लैटनि खे कराईंदो, रंग भंग कराईंदो, त असां बि कंदा आहियूं न। कारी ॾाढ़ीअ खे, अछी ॾाढ़ीअ खे कारो, अछी ॾाढ़ी खे कारो रंग हणु ऐं कारी ॾाढ़ी खे अछो रंग, त हिन ते कोन आहियूं आहे। सो इहो करणु ऐं पाण खे अतुर अंबीर हणणु, माना जीअं घरु सिंगारबो आहे न, घर में कंहिंखे तव्हां घुराईंदा आहियो त घर खे ठीकु ठाकु कंदा आहियो न, ईअं असां जिस्म कंदा आहियूं। पोइ जॾहिं उहो आख़िरी वक़्तु अचे थो, ॾार पवनि था, वॾियूं वॾियूं बिल्डिंगूं, उन्हनि में ॾार पइजी वेंदा आहिनि, विद द पैसेज ऑफ टाइम किला रही था वञनि, त जिस्म कहिड़ी शइ आहे? आख़िरी वक़्तु अचे थो, हे जिस्म मां उहो असली शइ अब्दुल कुदूस, अब्दुल शकूर, जंहिंखे तव्हां नालो ॾेई छॾियो, कुझु बि हो, उहो त निकिरी वियो। उहा स्पिरिट, रूह, एनर्जी, आत्मा, जेकी कुझु तव्हां हुनखे चओ, जेको नालो तव्हां हुनखे ॾियो, दैट्स गॉन। छॾे वियो हिन जिस्म खे। जीअं असांजो घरु ख़राबु थी वेंदो आहे, मथियां तंग कंदा आहिनि, बाथरूम पिया टपकंदा आहिनि असांजे हुन में, उन्हनि जी सीपेज अची वेंदी आहे, छतियूं भॼी पवंदियूं आहिनि, रहण जहिड़ो घरु, यार छॾियो हिन घर, ॿिए घर में था हली रहूं, हीअ नई बिल्डिंग ठही आहे, हिन में फ्लैट सस्तो मिलंदो, हलो हिते था हली वियूं, छॾे था वञूं न। ईअं उहो अब्दुल शकूर, अब्दुल कुदूस, अमर जलील जेको हिन घर में वेठो आहे, उहो हुनखे छॾे हलियो थो वञे। इट्स अबंडेंट, ख़तमु, फिनिश्ड। उनखां पोइ छा थो थिए? प्यारनि खां प्यारा, रोइण पिटण खां पोइ धड़ी ॾाढो गुज़ारे वियो, हलियो हलो त गुज़ारे वियो। पोइ तव्हां छा था कयो? हुनखे पंहिंजे अक़ीदे मुताबिक़ या त शमशान में खणी वञी बाहि ॾींदुसि, पंहिंजे अक़ीदे मुताबिक़ तव्हां क़बर में वञी खोटे हुन क़बर में विझी छॾींदव, पारसियुनि जे अक़ीदे मुताबिक़ टावर ऑफ साइलेंस छॾे ईंदुसि, गिझूं ऐं सिरड़ियूं ऐं कांव हुनखे पटे खाई वञनि। ढूंढ, दिस इज़ ढूंढ, स्टिंकिंग मटीरियल आहे बाबा हे जेको आहे। सो इन्हनि मक़बरनि ऐं इन्हनि में जेको अंदरि कुझु पियो आहे, उहो स्टिंकिंग मटीरियल आहे, मॉर्टल रिमेन्स, उहे शयूं जिन जी का हैसियत कोन्हे, उहे इन्हनि क़बरुनि में, इन्हनि मक़बरनि में अंदरि पोइ उन्हनि जे मथां उनखे मथां करे था छॾनि। पूरो असली शइ त उन में निकिरी अलाए काॾे हली वई न।
उहो त आहे ई कोन्हे। तंहिंजे करे प्यूरिटन सूफ़ी कॾहिं बि इन्हनि मक़बरनि ऐं दरगाहुनि ऐं ॿियो छा लिखियो अथऊं ओलियाव इन्हनि ते धिका न खाईंदा आहिनि, छो हुनखे ख़बर आहे त ओलियाव उनजो जिस्म कोन हो। दिस इज़ नॉट ओलियाव, ओलियाव इन साइड, दिस इज़ नॉट दरवेश, दिस इज़ नॉट दरवेश, दरवेश इज़ इन साइड। उहो आख़िरी वक़्तु जंहिं महिल अचे थो दरवेश ओलियाव या गुनहगार मां, वी लीव, असां हितां निकिरी था वञूं। दिस इज़ मॉर्टल रिमेन, रद्दी हिकिड़ी शइ आहे, ॿाहिरि रखो त ढूंढ आहे, धप ईंदी 3 कलाक 6 कलाकनि खां पोइ। ऐं उहे ई उन्हनि क़बरुनि में पूरियल आहिनि, उन्हनि मक़बरनि में पूरियल आहिनि जिते तव्हां वञो था। हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे त वञो न वञो। प्रोड्यूसर चयो आहे त वक़्तु ख़तमु थी वियो आहे, ॻाल्हि अॻिते न इंघाए, सो ईंदड़ ख़मीस ते वरी ॾिसूं इन क़िस्म जो को सुवालु पुछे त पोइ इन ते वरी पोइ कुझु सोचबो, पोइ ॻाल्हाइबो, हथ अदब जा ॿधबा। बाक़ी डॉक्टर सॻोरो जेको उमरकोट वारो आहे, ही हैज़ कमिटेड अ क्राइम अगेंस्ट ह्यूमैनिटी। दिस इज़ द जजमेंट फ्रॉम अ फ़क़ीर। 302